अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उहे यानी मक्के जा माण्हू तोखां रूह बाबत सवाल कनि था। खेनि चओ त रूह मुंहिंजे रब जे अमर हुकुम में आहे, पर तव्हांखे को थोरो ई इल्म ॾिनो वियो आहे, यानी अहिड़नि कुदरत जे राज़नि ऐं आलम अमर जे इसरारनि जे इल्म जी अव्हांखे का थोड़ी ई ख़बर आहे। ऐं जेकॾहिं असां घुरूं त जेकी बि तोॾां वही कयो अथो सो सच पच तोखां कसे वठूं, ऐं पोइ तू असांजे मुक़ाबले में को बि मददगार न लहंदे जेको तोखे वो मोटाए ॾियारे सघे। हा, सिवाय तुंहिंजे रब जी रहमत जे ॿियो को बि इहे नथो करे सघे। हुन जेको तोखे अता कयो आहे वो बेशक हुन जो तो ते तमामु वॾो फज़िल ऐं करम आहे। ऐं तू चई ॾे, यानी ऐलान कर त जेकॾहिं समूरा इंसान ऐं जिन्न गॾु थीन ऐं इन जहिड़े क़ुरान आणण या ठाहण जी कोशिश कनि त अहिड़ो क़ुरान आणे न सघंदा, पोइ खणी उहे हिक ॿिए जा मददगार छो न थी। ऐं असां यकीनन हिन क़ुरान में माण्हुनि जी सम्झाइण लाइ हर क़िस्म जा उम्दा मिसाल तरह तरह सां बयान कया आहिनि। पोइ बि घणा माण्हू नाशुक्री ऐं इनकार करण खां न मुड़िया, ऐं उहे चवनि था त असां हरगिज़ तो ते ईमान न आणींदासूं जेसी ताईं ज़मीन मां असां लाइ हिकु चश्मू न जारी करी, या तुंहिंजे लाइ हिकु खजर या अंगूरनि जो बाग हुजे ऐं तू उन में हर हंधि नहरूं वहाए छॾी, या तू आसमाननि खे टुकुर टुकुर करे न किराई जीअं तू हमेशा असांखे चवंदो रहंदो आहीं, यानी त किथे आसमान मां का आफ़त न अची असां ते किरे, या तू अल्लाह ऐं संदसि फरिश्तनि खे असांजे साम्हूं यानी रूबरू न आणी, या तुंहिंजे लाइ हिकु सोनो घर हुजे, या तू आसमान ते चढ़ी वञी ऐं असां तुंहिंजे चढ़ण जो बि हरगिज़ एतबार न कंदासूं जेसी ताईं तू हिकु अहिड़ो लिखियल किताब न आणी जंहिंखे असीं ख़ुदि न पढ़ूं। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू चओ त हर ऐब खां पाक आहे मुंहिंजो परवरदिगार, उहो जेको करण चाहे त करे सघे थो, पर मुंहिंजे हथ में कुझु बि न आहे जो अव्हां जा अहिड़ा बेहुदा सवाल मौजज़े तौर पूरा कया। छा रुगो हिकु पैगाम पहुचाईंदड़ इंसान न आहियां?